आए 500 दे चल सुखर भाई आए कोई न फकीर जी सदा पूरी करे सिर्फ 3000 दे मुंजा बाबा 3000 जी जरूरत आ वडी मजबूरी आ मांजे अबे जो गुर्दो फैल थियो इलाज कराए कराए तंग थी पियो आ 3000 जी हिकड़ी सुई रोज उनके लगती आहे को जो 3000 दे मुंजी सदा पूरी करे करे न गरीब जी मदद 3000 जो सवाल आ 30 आहे को सखी मुर्द जो 3000 दे आहे को सखी मुर्द जो दा मुंजी सदा पूरी करे मां मजबूर जी 3000 जो सवाल आ वालेकुम सलाम बाबा गाल बुधो 2.5 कलाक ध्यान तू जकी बैठो हां बा बैठो आ मां तुजी सदा यकी बुधिया मां जो पंहिंजो दुकान आ सामू हां बा 5000 गणाया हेरो हेरो करे 5000 तो के दियां तो तू बचो ना बा तकलीफ न कर एक सदा एक सवाल आ पाणे पूरो थींदो 3000 जो सवाल आ को न को सखी इंदो जो 3000 माके दींदो माके तो होताईंदो फकीर मां तुजी गाल मन्या तो पर 3000 पैसा वडा माके 5000 नथा खपन 3000 खपन था दिसां तो कोशिश कयां तो बाकी मुश्किल आ फकीर तू 5000 बचो 5000 न वरदुम 5000 न वरदुम फकीर तुजी मर्जी बाकी हाने असां त इहा ई 5000 हेतो बचो ॼाए तो वरी अॻिते वञी वेंदे तो वरी 5000 उते भी काथे न काथे आहे को सखी मुर्द जो कोई न फकीर जी सदा पूरी करे 3000 न 1000 खपे न 5 खपे न 10 खपे न पूरा 3000 खपे न पूरा 30 अल्लाह अल्लाह ए अल्लाह अल्लाह आहे को सखी जो 3000 जो सवाल पूरो करे हक अल्लाह आहे को सखी जो 500 दे अटलो वठा पंहिंजे बचन जे लाए हक अल्लाह 500 रुपए सवाल आ बाबा 500 रुपए जो आहे को फकीर आहे को अल्लाह वारो जो 500 रुपए दे गरीब के हक अल्लाह अबे जा गुर्दा खराज करे करे मजदूरी थी पियो एक रोज 3000 जो आहे को सखी मुर्द जो 3000 दे मुंहिंजो सवाल पूरो करे अल्लाह जे नाले ते मुंहिंजी नंढड़ी बीमार आए को गरीब न्याणी मुझे भूख ते पई आ 500 को दे हक अल्लाह आहे को अल्लाह वारो जो 500 रुपया गरीब के दे एने तो बुद्ध तो वो फकीर हक अल्लाह बाबा एने बुद्ध तो छा है बियो को स्टाफ तारे ते 3000 जो सवाल आई वेठो आ मांजे मथो छो अची पहाज करियो 500 जो सवाल आ तुजो तो मिंट पूरो थींदो ओ तू पांचो सवाल आयो मां पांचो आयो आ तो माके तकलीफ छा जी आ माको तोर विकिरो थींदो हुन स्टाफ ते वञ न हिन स्टाफ ते फर्ज ते हिते अचंदो तू छो न ते वञो पंहिंजे स्टाफ ते मां ते हिते वेठो आ न कापिन माण्हुनि ॾिठो आ न मथा को उगाड़ी करे तो चंदो करे तो बाबा बचनो थी ना बचन हक अल्लाह आहे को अल्लाह वारो जो गरीब के 500 रुपया दे अटो वठा कटो माणा पंहिंजे बचन के खराया पूरे 3000 जो सवाल का मुझे अबे जी जिंदगी जो मसलो था उनके पिपड़े में वारी याद आ अदा मुझे बचा बुखते पिया 3000 जी अदा मुझे बचा बुखते पिया था आहे को 500 रुपयो मलंग देगो उची तोलू खैर का फकीर छो बने तो है फिरे छो तू जो 500 जो सवाल आने मंदी छो तो रोजी में रेट खराब कयो थी तो तुने 3000 ने मुने 500 मुके को देई वेंदो अल्लाह वारो बाकी माके केर दींदो अची तो केर नो 3000 रुपया न 3000 ने हले हक अल्लाह आहे को अल्लाह वारो देखो 500 रुपया दे गरीब के मुझे बचड़ा बुख पे प्यान अल्लाह मजबो आयाती हुंदो अल्लाह मरी हुंदो इन शहर में रटम दे मुझे सजा कहे पूरी न कया 3000 जी सजा ला अदा नहीं वञो को 500 रुपया Oh no! सुखर भाई ओरे में सजा दे ओरे में जाओ ओरे तुझे 500 जी सजा ओरे में ना छो वने ओरे चल वक्त में खराब थी दिमाग खराब थी ओरे में सजा आने तो छो दी ना मां मथो खराब जो दिया
मतो खराब थी 500 रुपया 500 रुपया झट में अची वेंदा बस हले में दोमा अब मां मोकारो क्या है तो घुमाए तो मां 500 जाए तो 500 रुपया हाँ। अदी दी हक अल्लाह एडे मोकारो करने थोड़ी आड़ा देने के दिसे ना हाँ 500 दे वट हल हाणे तुझी सदा पूरी थी ना सवाल पूरो थियल तुझो हल बस हाँ हलो ना हक अल्लाह ॾिसो बाबा ॾिसो हले तो हाणे हलो हलो हाँ दाना सुबह को वठी वेठो आहे 3000 जो सवाल आई वेठो आहे मुंहिंजे अबे जी तबियत सही न आहे 3000 ॾे मां ग़रीब जी मदद कयो काकड़ो सुकी वियो आहे हिन टाइम त 4 रुपया ई न मिलिया नीलो पैसे इहो अलाए काॾो अची वेठो उहो 500 बि कढी वियो अबो उन लॻी हाणे काथे पाणी पियां वञी हड़ ॾेई काथे पाणी पियां पोइ वरी साॻी मोटी अची वियां थो अल्लाह उतां था अल्लाह वञूं था हाणे काथे वञी को पाणी जो चुको पियूं हड़ ॾेई हाय